ओम शांति अजमावकेन महान पद्धति बुकिंग जिलाए महीन रूप सा सेकेंड आवश्यक 2174 मावकेन अज सभी तकदीरवान विशेष आत्माएं जी विशेषता के बाप दादा दिसुमता कोई कोई पंच विशेषता की भी यथार्थ रीति सा न जान दो कि हमेशा विशेषता है। कोई कोई जान दो लेकिन वो पंच विशेषता के कार्य में न लगाए सकते और कोई कोई जान देवे भी उन विशेषता सा सदा उन विशेषता में सदा चित्त न रही सकते बाबत बनता कि कोई तो पांची विशेषता की यथार्थ रीति से जान दो ही ना कोई जान दो लेकिन पांची विशेषता के कार्य में न लगाए सकते हैं और कोई जान देवे भी उन विशेषता में सदा चित्त न रही सकते हैं। वो कभी विशेष आत्मा ठही वेंदा तो कभी साधारण आत्मा ठही वेंदा। कोटन को अर्थात पूरे ब्राह्मण परिवार में ॾाढी थोड़ी आत्माएं पंच विशेषता के जान भी हैं, विशेषता में रहंदी भी हैं और कर्म में भी ईंदियूं आहिनि उन्हनि जी विशेषता। ॾाढी थोड़ी आत्माएं आहिनि पूरे ब्राह्मण परिवार में जो पांच विशेषता के जानदा भी हैं, विशेषता में रहंदा भी हैं और कर्म में भी लाइन अर्थात पांच विशेषता सा ईश्वर कार्य में सदा सहयोगी ठहिंदो। अहिड़ी सहयोगी आत्माएं बाप दादा जी अति स्नेही होंगे। अहिड़ी आत्माएं सदा सरल योगी व सहज योगी व सुख योगी होंगे। अहिड़ी आत्माएं जेकी विशेषता के काम में लॻियल आहिनि तो वो बाप दादा जी अति स्नेही हूंदियूं आहिनि, सदा सरल योगी भी हूंदियूं, सहज योगी भी हूंदियूं और स्वतः योगी भी हूंदियूं। उन्हनि जी मूरत में सदा अलमाइटी अथॉरिटी जी समीप संतान की खुमारी और खुशी स्पष्ट दिखाई मिलेंगी। उन्हनि जी मूरत में सदा अलमाइटी अथॉरिटी जी समीप संतान की खुमारी कि उन्हनि जी सूरत के सदा नशो रहंदो कि मां शिव बाबा जी सर्वशक्तिवान जी समीप ॿार आहियां। तो ये मुझे चेहरे सां ये खुमारी और खुशी स्पष्ट दिखाई मिली। अर्थात सदा सर्व प्राप्ति संपन्न लक्षण उन्हनि जे मस्तक सां नैननि सां हर कर्म में अनुभव थींदो। सदा सर्व प्राप्ति संपन्न लक्षण उन्हनि जे मस्तक सां नैननि सां हर कर्म सां अनुभव थींदो। उन्हनि जी बुद्धि सदा बाप समान ठहिण जी हूंदी। बुद्धि में हूंदो कि मां सदा बाप समान ठवां। हिक जी स्मृति में रहंदा आहिनि। अहिड़ी आत्माउनि खे हर कदम बाप दादा जे कदम पिछाड़ी कदम ऑटोमेटिकली स्वतः हलंदो ई रहंदो। जेकी आत्मा पंहिंजी विशेषता के कम में लाईंदी हुई न तो अहिड़ी आत्मा जा हर कदम ऑटोमेटिकली बाप दादा जी कदम पिछाड़ी कदम हलदा ही रहंदा हूंदा। अहिड़ी आत्माउनि में मुख्य टे ॻाल्हियूं दिखाई मिलंदियूं। कहिड़ी मुख्य टे ॻाल्हियूं दिखाई मिलंदियूं? टे संबंध निभाइण वारा त्रिमूर्ति स्नेही आत्माऊं टे ॻाल्हियुनि सां संपन्न हूंदा। वो टे ॻाल्हियुनि सां संपन्न हूंदा। बाप जे संबंध में उन्हनि में छा विशेषता हूंदी कि वो फरमान बरदार हूंदा। शिक्षक जे रूप सां छा हूंदो? शिक्षा में वफादार और ईमानदार हूंदा। सतगुरु जे रूप सां अहिड़ी आत्माऊं आज्ञाकारी हूंदी। टे विशेषताएं अहिड़ी त्रिमूर्ति स्नेही आत्माउनि में स्पष्ट दिखाई मिली।
कहिड़ी फरमान बरदार, वफादार, ईमानदार ऐं आज्ञाकारी। बाप जे संबंध में फरमान बरदार, टीचर जे संबंध में वफादार, ईमानदार और सतगुरु जे संबंध में ये आत्माएं आज्ञाकारी हूंदियूं। टे विशेषताएं हुनमें हूंदियूं। हाणे इन टिनिनि में पंहिंजे खे ॾिसो कि केतिरो परसेंटेज आहे, केतिरा परसेंटेज सां फरमान बरदार आहियो, वफादार आहियो, ईमानदार आहियो, आज्ञाकारी आहियो। सॼी ॾींहं जी दिनचर्या में ये टई संबंधनि जी विशेषता ॾेखारण में ॾींदी आहे। इन सां ई पंहिंजी रिज़ल्ट खे ॼाणे सघंदा आहियो। कोई त बाप जे स्नेही व विशेष शिक्षक जे स्नेही या सतगुरु जे स्नेही ठही करे हलन भी था, लेकिन थियण मतलब कोई या त बाबा जी स्नेही, बाप जे संबंध में स्नेही, या त शिक्षक जे संबंध में स्नेही, या सतगुरु जी संबंध में स्नेही ठही करे हलन था, लेकिन थियण त्रिमूर्ति स्नेही। टई परसेंटेज पास टई हूंदी, टई परसेंटेज टिनी परसेंट पास, टिनी संबंध में पास हुजणो ई खपे। हिक ॻाल्हि में पास विद ऑनर्स थी वेंदा, 2 में मार्क्स घटि रहिजी वेंदा त रिज़ल्ट में बाप जे समीप अचण वारी आत्मा न थी सघंदी। इन करे टिनिनि में ही पंहिंजी परसेंटेज खे ठीक करो। जॾहिं मास्टर ऑलमाइटी अथॉरिटी आयो त व्यर्थ संकल्पनि खे मिटाइण में भी अथॉरिटी ठहो। जॾहिं वर्ल्ड ऑलमाइटी जी संतान कहलाईंदा आहियो त छा पंहिंजे संस्कार, स्वभाव, संकल्पनि ते विजय जी अथॉरिटी न ठही सघंदा आहियो। अथॉरिटी जंहिंजे अंदर जॾहिं अथॉरिटी जंहिंजे अंदर सभु लॉ एंड ऑर्डर हुजे, तॾहिं ही विश्व ते लॉ एंड ऑर्डर हलाइण वारा, राज्य हलाइण वारा ठही सघंदासीं न। अथॉरिटी मतलब जंहिंजे अंदर लॉ एंड ऑर्डर हुजे। जॾहिं खुद जे अंदर ही लॉ एंड ऑर्डर न हूंदो त सभु विश्व जे मथां कीअं लॉ एंड ऑर्डर हलाए सघंदासीं। विश्व जे पहिरियों स्वयं ते लॉ एंड ऑर्डर हलाए सघंदा आहियो। अगरि हाणे खां लॉ एंड ऑर्डर सां हलण जो संस्कार ॾेखारण में न ॾींदा त भविष्य में विश्व ते राज्य न करे सघंदा। हलण वारे ई हलाइण वारा ठहींदा न। हलण में कमज़ोर ऐं हलाइण जी उम्मीद रखूं त वो स्वयं खे ख़ुशि करणु थियो। फिर पंहिंजे पाण खां पुछो, मुंहिंजी संकल्प मुंहिंजा लॉ एंड ऑर्डर में आहे? मुंहिंजो स्वभाव लॉ एंड ऑर्डर में आहे? अगरि लॉलेस आहे त छा मास्टर ऑलमाइटी अथॉरिटी कहलाइण जे अधिकारी थियासीं? ऑलमाइटी अथॉरिटी कॾहिं कंहिंजे वशीभूत न थी सघंदी आहे। छा ईअं ठहिया आहियो? बाबा पुछनि था। बाबा चईंदा ऑलमाइटी सर्वशक्तिवान चईंदा त सर्वशक्तिवान कंहिंजे वशीभूत थी सघंदा आहिनि। हाणे पुरुषार्थनि जी स्वयं जी चेकिंग जो समय थो हले। चेकिंग जे समय चेक न कंदा त पंहिंजी तकदीर खे चेंज न करे सघंदा। जो जेतिरो महीन रूप सां स्वयं जी चेकिंग कंदो आहे न, ओतिरो ई भविष्य महान पद जी प्राप्ति जी बुकिंग थींदी आहे। त चेकिंग करण अर्थात बुकिंग करण। ईअं कंदा आहियो या कि जॾहिं बुकिंग समाप्त थी वेंदी पोइ कंदा? सभिनि खां श्रेष्ठ बुकिंग कहिड़ी आहे? बाबा चवंदा सभिनि खां श्रेष्ठ बुकिंग आहे अष्ट रत्ननि जी सीट। अष्ट रत्ननि जी सीट कहिड़ी आहे?
एयर कंडीशन सीट वरिती अथव। एयर कंडीशन जे लाइ कंडीशन आहे, जी एयर कंडीशन में जॾहिं चाहे वैसे एयर खे कंडीशन करे सघंदा आहियूं। हीअं पंहिंजे खे जाते चाहियो जीअं चाहियो सेट करे सघो त एयर कंडीशन जी सीट वठी सघंदासीं। हिनजे लाइ न सर्व खज़ाना जमा हुजनि। त बाबा चवनि था कहिड़ा खज़ाना, कहिड़ा सर्व खज़ाना जमा हुजनि। खज़ाना ॿुधाइण में त सभु होशियार आहिनि, खज़ाना ॿुधाइण में त सभु होशियार आहिनि। जीअं ॿुधाइण में होशियार आहियो ईअं ई जमा करण में बि होशियार थी वञो। सर्व खज़ाना जमा खपनि। अगरि हिकु कमु आहे त एयर कंडीशन सीट न मिली सघे पोइ त फर्स्ट डिवीजन में अची सघंदा। हाणे पंहिंजी बुकिंग खे ॾिसो। हाणे त असांखे को बि चांस आहे, लेकिन जॾहिं चांस समाप्त थी वेंदो पोइ छा कंदा बाबा चवनि था। बाबा कल्ह परीहं बि चई कि थोरनि ॾींहंनि खां पोइ, हाणे त वरी बि असांखे बाबा ॾे, थोरनि ॾींहंनि खां पोइ उहो बंदि थी वेंदो। पोइ जेतिरो पुरुषार्थ कयो उन अनुसार ई उन्हनि खे प्राप्ति थींदी। पोइ केतिरा बि तव्हां अर्ज़ी विझो, लेकिन बाबा जी को प्राप्ति नथी थिए। इन करे हाणे मुख्य पुरुषार्थ खपे। हर समय, हर ॻाल्हि में, हर सब्जेक्ट में, हर संबंध में, विशेषता में स्वयं खे चेक करणो। हर समय, हर ॻाल्हि में, हर सब्जेक्ट में, हर संबंध जी विशेषता में स्वयं खे चेक करणो। सम्झो अहिड़ा त्रिमूर्ति स्नेही बाप सतगुरु स्वयं जो विश्व जे नॉलेज में त्रिकालदर्शी टे नेत्र द्वारा स्वयं जी सूक्ष्म चेकिंग करण वारा बाप दादा सां गॾु सदा समीप, बाप दादा जी सदा समीप स्नेही ऐं सदा सहयोगी रहण वारी आत्मा आहे। टे नेत्र द्वारा स्वयं जी सूक्ष्म चेकिंग करण वारा बाप दादा जी सदा समीप स्नेही, सदा सहयोगी रहण वारी, लॉ एंड ऑर्डर ते सदा हलण वारी विशेष आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार, गुड नाइट ऐं नमस्ते। ओम शांति। बाबा खे यादि करो।